जी बिल्कुल, असां हैदराबाद कासमाबाद में मौजूद आहियूं। मुल्क भर जी तरह जीअं कि लॉकडाउन तव्हां ॾिसी रहिया आहियो, 31 ॾींहंनि खां सूरत हाल मुल्क जी हीअं जेकी लॉकडाउन लॻी पई आहे, पूरी सिंध बि लॉकडाउन है पूरे मुल्क। इन वाले सां असां ग़रीब आवाम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त लॉकडाउन खां पोइ जेके रोज़ ऐं डेली बेसिस ते कमाइण वारा जेके ग़रीब आवाम आहे उन्हनि जो छा चवणु आहे। इन राशन इन्हनि खे मिलियो आहे, राशन वग़ैरह न मिलियो आहे, ऐं एहसास प्लस प्रोग्राम जे तरफ़ां इन्हनि खे 12,000 रुपया मिलिया आहिनि या न। अचो इन वाले सां ग़रीब आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि छा चवणु आहे। ना दा असांखे कुझु कोन मिलियो आहे। नथा ॾियनि छो त इहो नाला बि लिखियो वञनि, अब लिस्टूं पूरियूं करियूं वरी वठो सामान पाण खाइयो वञनि बसि। ॿियो असांखे त कुझु बि मुंहिंजो भाउ नथो मिले। सॼे ॾींहं में हलिया ई 40 रुपया मिलिया, हिन मासी कहिड़ी वञी घरनि जूं पूरियूं करियूं। शेर बि बंदि लॻा पिया आहिनि, पोइ छा करियूं मुंहिंजा पे। हा मूंखे मिलिया आहिनि बाबा, कूड़ कोन्हे, उहो ई मूंखे मिलिया आहिनि। हाँ ना राशन असांखे कुछ भी कोन मिलियो आहे। बाक़ी 12,000 असांखे मिलिया आहिनि। असीं कूड़ कोन कंदा, जेको असांखे मिलंदो उहो असीं ॿुधाईंदासीं बाबा। तव्हांखे ख़बर आहे 12,000 केरु ॾिना आहिनि? उहो असांखे ॿुधायो कोन, असांखे चओ बेनज़ीर जान। हा असीं इन हा त पाके कोन ॿुधाऊं उमिरि जे तरफ़ जान, पाके चओ बेनज़ीर जान। हा अलाह जे हाणे आई ॾिसो चढ़ी पाया आहिनि, पोइ मिले कोन थो। तव्हांखे ख़बर आहे 12,000 केरु थो ॾे? ही 12,000 उमरियान जा आया आहिनि, कंहिंजा आया आहिनि। माण्हू त चवनि था उमरियान जा आहिनि, बेनज़ीर या कोन्हे, हाणे असांखे कहिड़ी ख़बर। उमरियान खान भले चालाकी करे 12,000 ॾे या भले छा करे, पर असीं वोटासीं बेनज़ीर खे ॾींदासीं, भले छा बि करे अचे। हा न आई कंहिंजा आहियो न हींअर त पाण चए थो त असीं 12,000 ॾेई था छॾियूं, ॿियो असांखे उमेद कोन कई हुअसि। अलाह जो कसम बेदिमागी ऐं कोन आहियां। उमरियान खान जे 12,000 न राशन असांखे ॾे कोन थो को। केरु सिंध हुकूमत वारा? ए बाबा ही माण्हू ॿुधाइनि पिया, कनि पिया सभु सभु, असांखे त किलो बि किथां मिले कोन थो, पोइ असीं छा करे सघूं था। 12,000 ॾींदासीं, खाई वियासीं, हर किथां ॾींदासीं। असीं हलूं घुमूं पिया सॼे ॾींहुं त दौड़ूं घुमूं पिया, पर असांखे स्वाद न मिलियो। जती में वजड़ा मोटा जया करे बि असांखे का शइ कोन मिली। असांजा रुपया बि हराम सुअर हूंदो जे बिना ॿियनि ॾीन वठनि पिया, पंहिंजा पाण में ॾीन वठनि ॾियनि पिया। बाबा असीं ग़रीब खे नगो ॾीन नगो वठनि, असीं सदा रुकूं पिया वठी ॾियो। असीं घर जा भाती 10-15 ॼणा आहिनि भाती घर में, उहो वीचारा को नंढा बच्चा वीचारा मजूस थी वई, असीं ग़रीब केॾा वञूं। पोइ पिनण आया आहियूं, पिनण में बि असांखे नथो मिले। जॾहिं कार में खणी वञूं था असांखे पर्ची ॾियो वञनि, वरी उते वञूं था असांखे का चए नथा। पर्चनि में उहा ॾेई वरी असांखे हलो हलो हाणे ख़तमु थी वई, हलो हलो कोन्हे हली करे वरी वापसि रवानी करे छॾियो। 8 चकर मिलियूं, 8 चकर असांखे इहे करे रवानी करे ॾियनि, असांखे का चए। असांखे चूं न भाउ पैसा आया ई कोन, नाला ॾेखारी सम्झनि कार्ड ते साइन करे हिते पहुचण वियासीं, हिते नाला कार्ड ते खणी असांखे त उते भाउ किथे किथे पहुचण हाणे पाड़े उते कार्ड ते ॾिनो, असांखे का चए असीं हुकूमत खे इहे चाहियूं था बाबा, असां ग़रीब मिसकिन जी देव आहियूं, असांजो कुझु न कुझु ॾियो, असांजा कुझु मदद करे, जो नंढड़ा बच्चा असांजा कुझु था करणु, असांखे त का चए सरकार खे ईअं चऊं था असां मोहताज जे देव आहियूं, कुझु न कुझु असांजो करियो, असांखे ग़रीबनि खे ॾियो। मौला कुझु रखंदा असां ग़रीबनि जो मदद करियो। कुझु कोन थो मिले असांखे, राशन एॾो विराजे वियो पर असांखे कोन थो मिले, ग़रीबनि खे गौर कोन्हे। ख़ुदा ते एतबार करे एतिरो मिलियो आहे, असांखे कुझु न मिलियो। किथां किलो अटे जो छाजे करे त असीं वेठा आहियूं हेॾा खीटियुनि जे पाड़े में अंदरि वेठा आहियूं, असांखे का शइ कोन थी मिले। पिनूं त कॾहिं रुपयो बि कोन थो मिले।
सॼे ॾींहुं ख़ुदा जो था मथो तव्हां हिन जी कापी वठी आनी न नासी कापी असांखे घर बि लिखी आहे न पर ॾींहुं कोन था छाजे करे कोन था अनाज छाजे करे कोन था ॾींहुं ग़रीबनि खां वेड़ आहे एहसास प्रोग्राम में जेके 12,000 ईंदा इहे 12,000 मिलिया आहिनि मुंहिंजे पुटनि खे नथा मिलनि मूंखे तव्हांजे पुटु विया न हिते सेंटर ते विया न पैसा कढाइण वीचारा खे छा कनि गमेश थिए थी कोन्हे आई पैसा थियो त असां कयोसीं ॿिन्ही जो कोन थो अचे छा कनि ग़रीब माण्हू पाड़े में तव्हांजी हेल्प कई आहे मदद कई आहे न असीं सीधी जे पाड़ीअ में वेठा आहियूं सीधी बुखिया असां जहिड़ा असीं उन्हनि खां चक का शइ असांखे कोन मिली हुकूमत जो को बि मांगे न कुझु बि न काम चालू कयो हा त असांखे छा कयो हिकिड़ा 12,000 ॾिना किलो अटे जो कोन असांजो मुसलमान आहियूं ॿार मुसलमान आहियूं किलो वठी ॾींदा असांखे जा अन्न जो त रोज़ा रखूं अलाह जी तारीफ़ करियूं चइबो असांखे किथां कोन मिलियो आहे ही मतिलबु रमज़ान जी रोज़ा तव्हां कीअं रखंदव पोइ कीअं रखंदासीं असीं जे जेको असांखे मिले त असीं रखूं छा कंदासीं ग़रीब माण्हू तव्हांजे घर ते को कमाइण वारो आहे कमाइण वारो ॿ मुंहिंजा पुट न वीचारा लो धंधे जो कनि छो हींअर शहर बंदि आहिनि घर बंदि आहिनि वीचारा वेठा आहिनि बेरोज़गार हुकूमत का मतिलबु कंदो कारोबार वग़ैरह खोलनि पंहिंजा बच्चा रोज़गार में त पोइ असीं छा करे सघूं था ग़रीब माण्हू छा करे सघूं था असांजी एतिरी उमेद कोन्हे ई को वॾो को नंढो को हुजे जे असांजो वास्तो हुजे जे असीं उनखे चऊं से त असांजी कुझु बि कोन्हे छा के वास्ते वारे के न वास्ते वारो असांजो असीं आया आहियूं हिते न असांजो कंहिं माण्हू सां टाली वॾा आहे न कोई को असांजो कंहिं सां उथी वेठी आहे हू आहे अल्लाह असांजो उहे आहे बाक़ी ॿियो असांजो केरु बि कोन्हे तव्हांजे पाड़े में कंहिं अमीरनि खे राशन मिलियो या कंहिंखे बि कोन मिलियो उहा असांखे ख़बर हुजे त माना मिले न त पोइ असांखे ॾीन न मिलियो त पंहिंजो पाण में राति में थियूं अचनि असांखे कोन था चवनि त को ही किलो अटे जो आई खणी वञो माना 100 खनि असांजो रुॻो नाला लिखी विया आहिनि असांखे का शइ कोन मिली आहे तो मां केतिरनि माण्हुनि खे न मिलिया आहिनि के न उहे पाण में सिंधी आहिनि हाणे ख़बर नथी पए असीं सिंधी हो सिंधी हाणे इहा ख़बर असांखे कोन्हे त हुननि खे राति जो मिले थो की न असीं ईंदा आहिनि मौक़े ते ग़रीब माण्हू ॿाहिरि निकिरूं कोन था हुकूमत वारनि चयो असां राति जे ऊंदाही में राशन विरायूं था ताकी कंहिंखे ख़बर न पए हा राति जे ऊंदाही में मिली आहे कंहिंखे न उहे माण्हू ई विरायो खणियो वञनि जा असांखे कोन मिलियो आहे मुंहिंजा पे असीं हरू भरू कूड़ को करियूं तॾहिं जे न मिले त असीं घर वेही रहूं जे असांखे नथो मिले त असीं सॼे ॾींहुं रुपए ते माना ढोंढंदा घुमूं ते बि किथां मिले थो किथां कोन थो मिले ग़रीब माण्हू छा करे सघे थो हलिया असां ग़रीब आवाम सां ॻाल्हि ॿोल कयोसीं हुनजो चवण हुयो त हुकूमत जे तरफ़ां 31 ॾींहं लॉकडाउन कयो वियो आहे मगर 31 ॾींहंनि जे ताईं असांखे न राशन मिलियो आहे न ई एहसासनि जा पैसा मिलिया आहिनि ऐं असां जेॾीमहिल एहसासनि जे पैसनि जे सेंटर ते वियासीं त असांजा सीन आई सी पाड़े असांखे हथ में ॾिनो जीअं तव्हां आयल न आहियो असां बि हिन ग़रीब सां सिंध हुकूमत जा आहियूं उन्हनि खे महिरबानी करे असां इहा ई अपील था कयूं त असांजो एहसास जा पैसा बि असांखे ॾिना वञनि ऐं जेकी राशन वग़ैरह फंड मिले थो हुकूमत जे तरफ़ां उहो बि असांखे ॾिनो वञे जेके मनपसंदि माण्हुनि खे उहो राशन विरायो पियो वञे असां बि हितां जा ग़रीब आहियूं ग़रीब आवाम सां इन ई हिसाब सां ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि जो ख़ासि चवण इहो हुयो त असांखे एहसासनि जा पैसा अञा ताईं कोन मिली सघिया आहिनि महिरबानी करे असांजे हुकूमत सां अपील आहे त इहे पैसा असांजा रिलीव कया वञनि कैमरामैन महबूब अली जमाल सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली सोच TV हैदराबाद। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।